ससुई पुनू हीअ कहाणी असांजी लोक कहाणी आहे जा पंहिंजनि लफ़्ज़नि में लिखी आहे प्रीतम वरियाणी साहिब तव्हां सभिनी लाइ ख़ासि नौजवाननि लाइ। सिंध जूं 7 सूरमियूं कहाणियूं आहिनि जेके शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजे कलाम में चयूं आहिनि। ससुई पुनू आखाणी तव्हांखे ॿुधाए रही आहे आशा चांद। सिंध प्रदेश जे कराची ज़िले जे ओभर ॾखण में राजा दलूराय जो राॼ हो। उते नाऊ नाले हिकिड़ो ॿांभण भांभर वाह जे किनारे ते रहंदो हो। संदसि स्त्री जो नालो हो मंधुर। ॿिन्ही खे सिकी सिकी पीरीअ में हिकु चंड जहिड़ी सुहिणी धीउ ॼाई। पर जॾहिं उन जा गिरह गोचर जाचाऊं त ख़बर पियनि त नींगर जो अंग कंहिं मुस्लमान सां अड़ियल हो। नाऊ ॿांभण हो, इन करे खेसि इहा ॻाल्हि पसंदि कान हुई। यकदमि हिकिड़ी वॾी संदूक ठाराए उन में धीउ खे बंदि करे दरिया में लोढ़ाए छॾियईं। संदूक लुढ़ंदी लुढ़ंदी अची भंभोर शहर वटां निकिती। उते किनारे ते मोहम्मद धोबी रहंदो हो। मोहम्मद पंहिंजी सॼी ज़ात जो मुखी हो। संदसि हथ हेठि 500 कारीगर कमु कंदा हुआ। घणी पूंजी हुअसि। संदसि कारीगरनि खे दरिया मां संदूक मिली त पंहिंजे मालिक वटि खणी आया। मोहम्मद संदूक खोले ॾिठी त मंझिसि हिकु सुहिणी नींगर नज़र आयसि। खेसि औलाद कोन हो, इन करे हीअ धणीअ तरफ़ां मोकिलियल सौगात सम्झी नींगर खे धीउ करे पालण लॻो। छोकर जी सूंहं चंड मिसल हुई, इन करे नालो रखियाईंसि ससुई यानी शशि। ससुई अॼु नंढी सुभां वॾी। संदसि सूंहं अॻे खां बि अॻरी थी वई। सभई संदसि सूरत तां बलहार पिया वेंदा हुआ। धीउ खे ॾिसी मोहम्मद धोबीअ जूं अखियूं पियूं ठरंदियूं हुयूं। धीउ जे सुख आराम लाइ हिकिड़ो आलीशान महला ठारायईं ऐं उन जे चौधारी वॾो बाग़ लॻारायईं। ससुई उन बाग़ में सहेलियुनि सां गॾिजी आतण में वेही कतींदी हुई। उन्हनि ॾींहंनि में केच मकरान, जेको सिंध जे ओलह ॾखण में हिकु पथराई ज़मीन ते आहे, उन जा वापारी काफ़िला काहे भंभोर मां लंघे ठठे ऐं ॿियनि शहरनि में वापार लाइ वेंदा हुआ। भंभोर में हू सुहिणीअ जे सूंहं जी हाक ॿुधंदा हुआ। ससुईअ जी जहिड़ी हुई सूरत तहिड़ी हुई सीरत। ससुईअ जे सूंहं जी ॼाण केच मकरान जे हाकिम आरी ॼाम जे पुट पुनूअ खे पई। पोइ त हू वापारीअ जो वेस धारे मुश्क ऐं अंबीर साण करे अची भंभोर में पहुतो। ससुईअ खे जॾहिं ख़बर पई त अतुर जो काफ़िलो शहर में आयो आहे त हूअ बि ख़रीदारी करण जे ख़्याल खां सहेलियूं साण करे पुनूअ जे ॾेरे ते आई। ससुई ऐं पुनू जॾहिं आम्हूं साम्हूं थिया त चारई चश्म चुभी विया। पोइ त ॿिन्ही हिक ॿिए सां प्रीत जो पेच पुख़्तो करे छॾियो। हाणे ॿई हिक ॿिए जे साथ लाइ वाझाइण लॻा ऐं ॿिन्ही जे निड़नि जी निंड हराम थी पई। ॿई पिया ॾींहं जो बि सुपिना ॾिसंदा हुआ। नेठि ससुईअ पंहिंजे दिलि जी ॻाल्हि हिकिड़ीअ सखीअ सां कई ऐं मिंथ मेड़ कयईंसि त कीअं बि करे अम्मा बाबा खे मञाए पुनूअ सां संग कराए। सहेलीअ वञी धोबीअ सां ॻाल्हि कई, पर मोहम्मद धोबीअ साफ़ इनकार कयो। चए पुनू परदेसी आहे ऐं असांजी ज़ात जो बि कोन्हे। पर ससुईअ जे सखीअ ख़ातिरी ॾिनसि त पुनू बि धोबी आहे। मोहम्मद बि आज़माइश वठण लाइ
पुनूअ खे लॾ कपिड़नि जी धोअण लाइ ॾिनी। पुनूअ अॻे त कॾहिं बि कपिड़ा धोता ई कोन हुआ, सो हणी चीरे फाड़े विधाई। हाणे त संदसि 2 बि वयूं त 6 बि वयूं ऐं ससुईअ जे मिलण जी उमेद बि वेंदी रहियसि। पर ससुईअ सुझायुसि त हर हिक फाटल कपिड़े जे तह में हिक सोनी मोहर विझी वञी मालिकनि खे ॾे, पोइ कंहिं वटां बि शिकायत कान ईंदी। पुनूअ ईअं कयो त सचुपचु कंहिं बि ग्राहक वटां शिकायत कान आई। मोहम्मद धोबीअ सम्झो त पुनू सचुपचु धोबी आहे। पोइ त हुन पुनूअ खे सुहिणी ॾियणी कई, धाम धूम सां ॿिन्ही जी शादी कराई ऐं पुनूअ खां लिखाए वरिताईं त हू भंभोर छॾे केॾांहुं बि कोन वेंदो। प्रेम त पुख़्तो थियो, पर हू पीउ खां छिॼी धार थी पियो। पुनूअ जो भाउ चुनरू बि साणसि गॾु आयो हो। हुन ॾाढी कोशिश कई त पुनू वापसि वतन वड़े, पर संदसि दाल कान ॻड़ी। आख़िर लाचार थी मोटी केच मकरान वियो ऐं वञी सारो किसो पंहिंजे पीउ आरी ॼाम खे सुणायईं। आरी ॼाम पुनूअ ॾांहुं कासिद ॾियारे मोकिलियो, जेकॾहिं जल्दी अची हाज़िर न थींदे त मां तुंहिंजी जुदाईअ में मरी वेंदुसि। कासिद अची ॾिठो त पुनू भंभोर में ॿियनि धोबियुनि सां गॾु वेठो कपिड़ा धोए। हुन ॾाढा वस हलाया त पुनू पीउ जो चयो मञी वापसि वरे, पर पुनूअ न मञियसि। आरी ॼाम जे पुटनि चुनरूअ, होतूअ ऐं नोतूअ पीउ खे दम दिलासो ॾिनो ऐं पुनूअ खे वापसि वराइण लाइ भंभोर ॾांहुं हलिया। टेई जॾहिं भंभोर पहुता त ससुई ऐं पुनू संदनि बेहद ख़ातिरदारी कई। रोज़ राति जो जलसा ऐं जशन कंदा हुआ। हिक राति जो देर ताईं महफ़िल मती पई हुई। ससुई पुनूअ जो इंतज़ारु करे करे सुम्ही पई। पुनूअ जे भाउरनि पुनूअ खे दारूअ जा दुंग पियारे नशे में अलूट करे खेसि बेख़बरी जे हालत में खुंभे खणी उठ ते विहारियो ऐं सटींदा साणीअ ॾांहुं हलिया। राति जे पोएं पहर में ससुईअ जी अखि खुली। ॾिठाई त पुनू त पलंग ते ठहे ई कोन। पुछा करण ते मालूम थियुसि त संदसि ॾेर पुनूअ खे ज़ोरीअ उठ ते चाढ़े भॼाए वठी विया आहिनि। पोइ त वठी घोड़ा घोड़ा कयईं। माइटनि ऐं साहेड़ियुनि घणई आथतु ॾिनसि, पर ससुईअ खे आराम कोन आयो। पुनूअ जो विछोड़ो खांउसि सठो न वियो, सो लॻ लाॻापा लाहे पेरें पंधु उठनि जो पेरो खणी पुनूअ खे ॻोल्हण निकिती। ससुई दुखी थी मन ई मन में ॿियनि लाइ ॾोरापा ॾेई वरी पंहिंजीअ क़िस्मत खे ॾोह थी ॾे। उठ वेरी ओ ठार वेरी, वेरी थियरम ॾेर, चोथों वेरी वाव थियो जंहिं लटिया पुनूअ जा पेर। पंजो वेरी सिज थियो जंहिं उलही कई अवेर। छहों वेरी छपर थियो जंहिं सवां कया न सेर। सतों वेरी चंड थियो खिड़ियो न वॾीअ वेर। वाहेड़ीअ जी वेर छुलू करियां छपरी। शाह साहिब जूं ही सिटूं आहिनि। ससुई हलण खां हला खाए, पर सम्झे थी त वेही रहंदसि त साजन कीअं मिलंदो। हूअ चवे थी
त मां कीअं बि करे पुनुअ खे हथु कंदसि। सोचे थी ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी। उहो फ़ैसिलो करे थी त कीअं बि करे पुनुअ खे मिंथूं करे बि मञाए वापसि बंभोर वठी ईंदसि। पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ राति बंभोर में। झर झंग जागे बरपट लताड़े जॾहिं पब जबल जे वेझो पहुती त उञ ऐं थक जे करे साणी थी पई। सत्याणीअ जे सत खे ॾिसी ख़ुदा ताला अहिड़ो इसरार कयो जो उतां हिकिड़ो पाणीअ जो चश्मो फुटी निकितो। पाणी पी ससुईअ साह पटियो। उहो चश्मो अॼु ताईं बि उते आहे। हुन खां पोइ ससुई अॻिते वधी पेड़ो खणंदी पंधु कंदी ऐं पुछाऊं कंदी। जॾहिं माबाड़ नहर जे वेझो पहुती त पहाड़ ते हिकिड़े बकराड़ जी झूपड़ी ॾिसी उॾां वई ऐं चयाईंसि त अदा हितां को सॼण जो साथ वेंदो ॾिठोए। एल पंवार हूर जहिड़ी सुहिणी हसीन ससुई ॾिसी हिरख हारे वेठो ऐं ॾांहुंसि बुछड़ी नज़र करण लॻो। नेठि ससुईअ ॿियो को चाढ़ो कोन ॾिसी चालाकी कई। हुन बकराड़ खां पाणीअ चुको घुरियो। बकराड़ बि ख़ुशि थी झोपड़ीअ ॾांहुं वधियो। तंहिं विच में ससुईअ धणीअ दर वेनती कई, ऐ रब मूं बेसहारे जो सहारो बणिज। धणीअ संदसि वेनती अघाई। जबल फाटी पियो ऐं ससुई मंझसि समाइजी वई। पर ससुईअ जी रए जो पलांद ॿाहिरि रहिजी वियो। बकरार ख़ुशीअ विचां पाणीअ बदिरां खीरु खणी मोटियो त ससुईअ बदिरां संदसि चुनी पसी अजब में पियो। पोइ त कुदरत जो करिश्मो ॾिसी बेहद पिशेमान थियो ऐं उन इसराड़ी देवीअ जे रए जे चौधारी लोढ़ो ॾेई ससुईअ जे क़बर जो मुजावर बणिजी वेठो। ओॾां रस्ते ते नशे टुटण बैदि पुनः पाण खे उठ ते ॿधल ॾिसी ॾाढो वाॾायो ऐं वापसि वञण जा हीला वसीला कया। पर भाउरनि हिक बि कान ॿुधसि। आणे आरी याम जे हवाले कयाऊंसि। पर पुनः पंहिंजे प्रीतमा खां सवाइ वियो ॻरंदो। आशिक ज़हर पियाक वेह ॾिसी वह सन घणो। कड़ी ऐं कातिल जा हमेशा हेराक तोड़े चिकननि चाक तब आह न सलिन आम खे। शाह साहब जूं ही सिटूं आहिनि। नेठि आरी याम खे अची चिंता लॻी त किथे पुटु माॻेई मरी न वञे। सो पुनूअ खे चयईं त भाउरनि सां गॾिजी वञी ससुईअ खे वठी अचु। पुनू भाउरनि सां गॾु ख़ुशि थी भंभोर ॾांहुं हलियो ऐं महबूबा जे ॻोल्हा में बांवड़ो बणिजी जॾहिं हू माबार नहर वेझो पहुतो त नई क़बर ॾिसी ख़्यालु आयुसि त मॼाण इहा क़बर कंहिं सतीअ जी हुजे। छो न उन क़बर ते वेही दुआ पिना। एतिरे में बकरार उन बांवरे महबूब खे मांदो ॾिसी अची खेसि ससुईअ जो सारो किसो सुणायो। पोइ त पुनूअ भाउरनि खे चयो त मां हिन तुर्बत जी ज़ियारत करे थो अचां। क़बर भरिसां वेही ख़ुदा ताला खे नीज़ारी कयईं, ऐ सचा धणी तूं विछड़ियनि खे मिलाईंदड़ आहीं, मूं ते बि महर कर ऐं पंहिंजे महबूबा सां मिलाए। संदसि अर्ज़ु अघाणो ज़ोर सां आवाज़ आयो धां ऐं जबल वरी फाटी पियो। अहिड़ीअ तरह पुनः बि वञी पंहिंजे प्रीतमा सां मिलियो। सचा आशिक उहे जे माशूक सां मिलण लाइ जान बि घोड़े ॾियनि। सुहिणीअ बि मेहार सां मिलण लाइ जान जो चोखो खयों हो। ॿई आशिक मिली हिकु थिया।
हीअ कहाणी पूरी थी। तव्हांखे हीअ कहाणी कीअं लॻी असांखे ईमेल करियो info@sindhisangat.com ते। सभिनी खे ॿुधायो, सिंधियत फैलायो, जीअं ही असांजी लोक कहाणी सभिनी यंगस्टर्स खे, सभिनी नौजवाननि खे हिन जे बारे में ख़बर पए त हू पंहिंजे लोक कला सां, लोक कहाणियुनि सां जुड़नि। जय झूलेलाल।